मौत जो सिलसिलो जारी रखंदे असां किस्त चौथी पेश करे रहिया आहियूं। सारंग जो ॾाढो ख़ुशि हो, हिनखे ठटे जे नवाब वटि मनसबदारी मिली हुई। हू ख़ुशीअ में अर्श ते उॾाणो, तारा कतियूं हिन जे लतड़ में हुआ। हिन तसवर में पंहिंजो पाण खे नवाब जे दरबार में वेठल ॾिठो। मुग़ल तर्ज़ ते ठहियल महल सराय, दर ते बेर ऐं इल्मु ग़ुलाम, गर्दिश में गश्त कंदड़ चौबदार, संग मरमर जे हालनि जे हिंदोरे में सिंधु वेठी हुई। कनीज़ हिंदोरो लोॾियो ऐं खेसि मोरछल ते हंयो। अड़ियल कुमीत घोड़ी हिन जे रान हेठां हुई। हू हथ में भालो झले कहकशां खे घोड़ीअ जे सुंभनि सां लताड़े तारनि जे खीहनि सां चौगान ते खेॾी। माण्हुनि जा मेड़ हुआ, हू ऐं हुन जो वेरी घोड़नि ते हिक ॿिए जे साम्हूं हुआ। ॿिन्ही जे हथनि में भाला हुआ। ॿिन्ही घोड़ा डोड़ाया, हिक ॿिए ते वार कया। हिन भर कढाए भालो हंयो। भालो वेरीअ जे वजूद मां आर पार हलियो वियो। हिन सट ॾेई भालो वेरीअ जे हांव मां कढी आसमान ॾांहुं उछलायो त अर्श जा कुंगरा किरी पिया। नवाब हिन खे बाग़ी क़बीलनि जे सरकूबीअ लाइ मोकिलियो। हिन ओचितो बाग़ियुनि जे लश्कर ते हमिलो कयो ऐं संदुनि कंध लुणी छॾियईं। नवाब हिन खे ख़िलत पाराई ऐं सिंध में संदुसि हाकार थी वई। इंसान इक़्तिदार ऐं ताक़त खां सवाइ छा आहे? हिन खट ते पासो वराईंदे सोचियो। आचर सूमर या चाचो सावण जंहिंसां मिले हथ ॿधी निवड़ी सलाम करे। निवड़त में संदसि चेल चिॿी थी वई हुई। निवड़त चङी आहे, पर उन सूरत में जॾहिं माण्हूअ में ॿियनि खे निवड़ाइण जी ताक़त हुजे। चाचे सावण जी निवड़त त हिन जी समाजी मजबूरी आहे। ताक़त सां माण्हूअ खे निवड़ाइण, सरकश ऐं अकिड़ियल कंधनि खे ताक़त सां झुकाइण में अजीब मज़ो आहे। ताक़त ई अहिड़ी नेकी आहे जंहिंमां सभु नेकियूं फुटनि थियूं। माण्हू अलाह जे अॻियां उन करे थो झुके जो अलाह क़हार ऐं जब्बार आहे। माण्हूअ में का ॻाल्हि आहे जो हू कहर ऐं जबर खे पूॼे थो ऐं कहर ऐं जबर सां पाण खे पूॼाए थो। अली हिन जो सोटो हो। अली हिन खां कंहिं बि ॻाल्हि में वधि न हो। सिपाहीगिरी तोड़े इल्म ऐं अदब, हर मैदान में हू अलीअ खे पुठि ते छॾे वेंदो हो। चाचो सिजावल ख़ान बि हिन खे अलीअ खां वधीक भाईंदो हो। राज ऐं तर जा सभु माण्हू हिन खे अलीअ खां वधीक भाईंदा हुआ। पर जॾहिं खां अलीअ खे ठटे जे मुग़ल नवाब वटि नौकिरी मिली, तॾहिं खां सभु हिन खे नज़रअंदाज़ करे अलीअ जे कॾ पिया घुमंदा हुआ। इंसान जी इज़त लियाकत सां न, पर रुतबे सां आहे। ऐं रुतबो ताक़त आहे, ताक़त नेकी आहे, मोहबत आहे। सभु लाॻापा कंहिं न कंहिं ज़रूरत, गर्ज़ या मतिलब सां ॻंढियल आहिनि। रुॻो के रिश्ता गर्ज़ मतिलब खां मथां हूंदा आहिनि। जीअं मुंहिंजो ऐं सिंधूअ जो रिश्तो। सिंधू अलाए जे कॾहिं ईंदी। सुबुह थिए सिंधू अचे त हिन खे पंहिंजे सरकारी उहिदे जी ॻाल्हि ॿुधायां। हूअ केॾी न ख़ुशि थींदी। अॼु मुंहिंजा माउ पीउ हुजनि हा त उहे बि केॾा न ख़ुशि थियनि हा। हिन जा माउ पीउ नंढे हूंदे ई मरी चुका हुआ। हिन खे संदुनि शिकिल बि यादि कान हुई। माज़ीअ खे यादि कंदे कंदे ओचितो वेसर जे ऊंदाही सरहद शुरू थी वेंदी हुई। ऊंदाही जे सरहद जे हुन पार हिन जो नंढपिण हो। नंढपिण जूं यादियूं हुयूं। हिन जे पीउ माउ जा चहिरा हुआ। हू जीअं जीअं ऊंदाहीअ जी सरहद खे टिपण जी कोशिशि कंदो हो त हिन खे मथे में सूरु थियणु लॻंदो हो। सूरु वधंदो वेंदो हो। मथो फट वांगुरु ॾुखंदो हो ऐं हू खट ते मच्छीअ वांगुरु फतकंदो हो। वॾनि हकीमनि ऐं वेजनि खां इलाजु करायो हुआईं, पर संदसि मथे जे सूर जो कंहिं वटि इलाजु न हो। उन वक़्तु रुॻो सिंधूअ जे हंज हिन खे आराम ॾींदी हुई। हू सिंधूअ जे हंज में मथो रखंदो हो। सिंधू हिन जे निरड़ ते पंहिंजा पट पटीहर हथ फेरींदी हुई ऐं हिन खे निंड वठी वेंदी हुई। चाचे सिजावल ख़ान ऐं चाची माहिरू जे मोहबत, सिक ऐं लाॾ कोॾ हिन खां पंहिंजा सॻा माउ पीउ विसारे छॾिया हुआ। ॿई खेसि पंहिंजे सॻे पुट अलीअ ऐं धीउ दुरल खां बि वधीक भाईंदा हुआ। अली बि हिन सां कॾहिं साड़ न कयो। अली त पाण हिन ते फ़ख़ुरु कंदो हो। ॿई ज़रे घटि हम उमिरि हुआ। ॿई जहिड़ा सॻा भाइरनि खां वधि दिलि घुरिया दोस्त।
दुरल त हिन खे सॻीअ भेण खां बि वधीक भाईंदी हुई, सिंधूअ खां बि वधीक हिन जो ख़्यालु रखंदी हुई। नौकिराणियुनि ऐं बानियुनि हूंदे सूंदे पंहिंजे हथनि सां हिन लाइ मुगली ताम तयारु कंदी हुई। शिव जो पहिरियों पलो मरंदो, साटियाणी पलो खणी ईंदी ऐं दुरल ॾाढे प्यार सां पलो से सिंधूअ जे हथ हिन ॾांहुं मोकिलींदी हुई। सॻी भेण खां वधीक सिक ऐं प्यार हूंदे बि दुरल हिन खां धारियुनि वांगुरु एॾो हिजाब अलाए जो छो कंदी हुई। शर्मीली त नंढे लाइ खां हुई जो उन जवान थी त हिन जे मुंहं ते चढ़ण ई छॾे ॾिनई। अजरक में पाण खे वेड़े सेड़े हिन खां लिकंदी वतंदी हुई। ओचितो बेख़्यालीअ में सारंग जे नज़र पइजी वेंदी हुयसि त शर्म में ॻाढ़ी थी वेंदी हुई। सिजावल ख़ान हिन जो आदर्श हो। माण्हू जवानी माणे त सिजावल ख़ान जहिड़ी ऐं जीए त सिजावल ख़ान वांगुरु जवानीअ में जबल जहिड़ो मुड़ुसु, खरो, अणघड़ियो, अरडो, अड़बंग, मुड़णु त सिखियो ई न हो। भला जबल बि कॾहिं मुड़िया आहिनि जो सिजावल ख़ान मुड़े। मुग़लनि सां उहे चोटूं खाधाई जो निड में बि सिजावल ख़ान समय जा छिरक पिया पवंदा हुआ। हिकु भेरे मुग़लनि समन जे कंहिं वेढ़े ते हमिलो कयो, मुड़ुस मारियाऊं ऐं नंग खणी विया। 3 ॾींहंनि में सिजावल ख़ान जबलनि में रूपोश हो। ख़बर पयसि त शींहं वांगुरु गज गोड़ करे उथियो ऐं ॾींहं ॾिठे ठटे जहिड़े शहर में वेरनि ते कड़कियो। मुड़ुस मारे नंग छॾाए सालार जी धीउ माहरू खणी आयो। मुग़लनि वॾा ज़ोर आज़माया, फ़ौज कशी कयाऊं, पर मुग़ल धीउ मोटाए न सघिया। आख़िर राज विच में पिया ॻाल्हियूं हलियूं। मुग़ल पंहिंजो नंग मोटाइण लाइ ॾन भरे ॾियण लाइ तयारु थी विया। सालार जे धीउ खे ख़बर पई त हिन मुग़लनि खे चवराए मोकिलियो त समन पंहिंजा संग मुड़सीअ सां मोटाया ऐं अवी ॾन भरे था नंग मोटायो। मुड़सी अथव त समन वांगुरु मुड़सीअ सां मोटायो, बाक़ी ॾन ते मां बि न मोटंदुसि। हाणे मां सिजावल ख़ान जो नंग आहियां।